अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। वालेकुम सलाम। मुर्गी जाम आ न? मुर्गी जाम है भाई, हेठा मथा पई आ थी घणिया की किलो कीअं ॾिनो? किलो ने 520। छा थियो भाउ? टिबी जी मारी न न अला भले घणो ॿुधाई? 520 साईं। भुलिया हूंदो थोरो तव्हांखे न साईं महांगी लगी प्यारी शहर जो रेट आहे हाणे ईअं कीअं साईं 340 हुई का और 520 की हुई? वो हुई पुराने दौर में बाको नवाज शरीफ जो दौर हुई। 420 त न आहे न माण्हू? न बाबा 420 था चऊं। 420 हूंदो बि तव्हां 420 ॿुधायो न, 520 छो था ॿुधायो? छा छा ख़बर पई थी मतलब जी छा थो चए? मुर्गी या 520 किलो लॻो पियो आहे थियो। 520 ज़िंदगी में न थी आहे छो भला? साईं हाणे थी आहे न, हाणे थी आहे न तव्हांखे घणी खपे? तव्हांखे तो खणी तो रियायत सां ॾींदा, उतर ॾींदा घणी बूटी हिकु ॿ। न 340 वारी 520 ॿुधाए थो, रायत छा कंदे? वधि में 20 30 50 कंदे? साईं पैसनि में रियायत थियणी ई न आहे। बसि हिकिड़ी ओझरी बोझरी को माना छेछड़ो विझी ॾींदोमांव बसि, वधीक पैसनि में न। घणी खपो? हवा हे घणी हेॾे भा न मुर्गी न वठंदुमि। हाँ? रखो इहा बसि। छो रख बाबा, तोखे चवां थो न बसि ग़रीब खे खाइण खां चढ़ी वियो कमु। हेॾे तूं अरे मुर्गी असां पंहिंजा मेन जा कुआ बीठा बीह रुॻो कुई खाईंदासीं बसि। तो महिमान अची वियो त नंढो छेलो न माना वॾो गोश्त खाईंदा हो? हेॾे आ तूं, हेॾे आ। हिकु कबूतर तव्हांजा न? हा मुंहिंजा ईअं न, माना किलो 4 कबूतर माना हुजनि पोइ किलो थी वेंदो गोश्त जो। हा गोश्त ईअं थी वञे तक़रीबन। हिन जो माना कीअं थींदो किलो? छा मतिलबु? कबूतर जो किलो घणे आहे गोश्त जो? गोश्त हा कबूतर जो? हा हो त महांगी यार 520 केरु वठे? हिन जो घणे आहे किलो? हे को असां हिन जो गोश्त न हलाईंदा आहियूं। पंहिंजो हलाईंदा? मां पंहिंजो हलाईंदो। बाक़ी आहे भाउ मुर्गी जो हलाईंदा हो त हे बि त उहो ई ॻाल्हि आहे न भाउ। हे उहो ॻाल्हि न आहे साईं, हे शौक़ु आहिनि, हे धारब आहिनि, हे के बाज़ीगर आहिनि, के वो छा चवंदा आहिनि माना टाइम वारा आहिनि। मतिलबु हे न उहे त बाज़ार में कंहिं चौंक ते कंहिं दुकान ते हे मुर्गी हेॾो हलाए थो, वॾे टुक लॻी पिया हिते भई हे रखिया थी, इहे कीअं वरी शौक़ जा? बाबा ॾिस न, असांजो माना स्टाफ आहे न, असां दुकान पंहिंजा हेॾूं न बस 4 दाणा ॾे। न छा 4 दाणा दे। हा हे ॾिस भाउ ॾसे थो न कर बाबा, तोखे पाड़े जो त वरी न तूं 4 दाणा दे न, 2 किलो घणे ओतिरा वठ न पैसा। छो महिमान ठाना था? कबूतरनि जो मां गोश्त नथो हलायां, मुर्गी जो गोश्त हलायां थो। मुर्गी महांगी आहे न, मां त वठणा मुर्गी आहे। हे त पोइ मुंहिंजो सर्जन कई मां कई आहे त नथा वठी सघूं ग़रीब माण्हू। असांखे हाणे दिहाड़ी वरी मज़दूरी असांखे मिलनि था 300 रुपया ॾे। पोइ इहे करेला वठी खाओ न। अरे न मूंखे महिमान आया आहिनि न, महिमान ने कबूतर ॾींदी आहे। किलो ॾे। हे मां सम्झां थो पाव हिकिड़ो मिंट ॾिसण त ॾे। हा पाव हे वेंदो पाव बराबरि। हे ॿ हे 4 करेसि। घणा थींदा पैसा? घणा थींदा? हाणे मां ॻाल्हि छो बंदि कर। छो दा महिमान आया अथव न? हा तो महिमाननि खे तूं मुर्गी खाराईंदे या तूं हिनखे कबूतर ॾींदे? गोश्त खाराईंदोमान न भाउ। मुर्गी महांगी आहे त पोइ हे कबूतर गोश्त आहे त गोश्त न हे बि छो था परेशान थियो? साईं हे हाणे तव्हां हीअं कयो, कीअं कयूं? हे तव्हां वठी वञो। हा पर हे जीअरा वठी वञो, महिमाननि खे ॾियो जोड़ी जोड़ी, चवनि जी शौक़ु कयो। यार मां हुनखे भाॼी खाराईंदुमि न, कोई ॾे न भाॼी। त मुंहिंजा भाउ मुर्गी वठणी इहा महांगी आहे न बाबा। इहा केरु वठे 520 रुपया? बाक़ी कबूतर मां बस छॾे मां न वठंदुमि बस मुर्गी मुर्गी। शौक़ु आहे धार भले न धार न चाहे लाइ यार मां महिमान खे खाराईंदुमि गोश्त। गोश्त त पोइ मां ग़रीब माण्हू खाधो खाए 520 रुपया। तो मां जी हुकूमत आहे, घर खणी वञ बसि, रख वञ घर। केरु वठंदी 520 में? छो माण्हू वठंदा तो सुञाणे तूं अमीर आहे? तूं त खा किलो घर मोकिल। मुंहिंजो त कारोबार आहे न। कारोबार आहे? टमाटर को साग खाईंदो आहे घर? मोकिल न किलो घर सखी। असांखे माना 520 ठोके ॿियनि जी कावड़ भले माते कढींदो। महिमान आहिनि न, 320 में ॾींदो। महिमान तूं जान के मूं जान 340 अॻे हुई माना 400 बसि, पोइ 50 मथे 400 कढे किलो। 500 400 में मुर्गी ॾे अर्धो मां बाबा। महिमान तो ॾे आया न, कावड़ तो क्या मां 400 ॾे जो हक़ पूरो हुई। हिकिड़ो रुपयो बि घटि न थींदी। महिमान ॿुध, महिमाननि जे करे मां एतिरो कंदो मां जो माना हिकिड़ी ओझरी जी माना बूटी ॾींदो मां। न बसि तोखे बसि तोखे ॾींदुमि ॿीहर गोश्त खाई ॾींदुमि। महिमान अचनि था माण्हुनि ॾे बसि मुर्गी ॾे भॻा था अचनि, ख़बर ई न आहे मुर्गी किथे पुगी आहे वञी। पोइ ग़रीबनि जो छा थींदो हले? मां बि खाई छॾियां सुभाणे, वरी अञा महांगी थी वेंदी। ईअं लॻे थो बसि छा पोइ छो हाणे हे कयां। अब हेॾे अचो पुट, शर्फ़ थी न बाबा, हे घर त ॾेई आहे मुंहिंजे, चो खाई वठो न त 620 थी वेंदो। हलो हलो इंजॉय कयो, चो घर ते बि चो गरारा में दुआ कंदा।